साईं जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थियो। छोटूअ पंहिंजा राज़ रुखसार बेगम खे ॿुधाए छॾिया। इहो तूं छा पई चईं शानी बेगम? ऐं तोखे ख़बर कीअं पई त हिन ॻाल्हि जी भाॼईअ खे ख़बर पइजी वई? अॼु हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ में मां सम्झी वियमि। छा भाॼई तोसां इहा सिधी ॻाल्हि कई? सिधी ॻाल्हि त कान कई अथसि, पर छा शानी बेगम? भाॼई तोखे छा चयो इहो साफ़ साफ़ ॿुधा। मूं जॾहिं बाबा जे मुतलिक़ रुखसार बेगम सां ॻाल्हायो त उन चयो जेकॾहिं सच निकिरी ज़बान ते ॿाहिरि आयो न त हिन हवेलीअ जूं दीवारूं दहलजी वेंदियूं। साईं तव्हां ई सोचो रुखसार बेगम जा पर कहिड़ी ॻाल्हि ते निकिरी आया आहिनि। जेकॾहिं हिन मामले जी भाॼई खे ख़बर पई आहे ऐं वॾा सां ॻाल्हि करणु नथी चाहे, हिन जो मक़सदु इहो आहे त भाॼईअ सां ॿिन्ही भाइरनि खे पाण में विढ़ाइणु नथी चाहे। ऐं इहो राज़ भाॼई घणा ॾींहं पंहिंजी दिलि में रखंदी, इन बारे में कुझु बि नथो चई सघिजे।